नाम के मीठी डोली तुझे इश्क ठीक है कमदार तोखे माल मिली वेंदो निकरी चुका आहिनि न उहे ठीक है अदा कल कंहिंजी को शिकार है छा अदा कमदार पंहिंजो यार आहे हुन फोन कई आहे त शिकार आहे निकिरी चुको आहे अदा आखिर ख़बर त पवे आहे केरु अदा बिलावल खान खे ख़तमु करणो आहे ख़तमु अदा को देर छा थी हाणे हलण जी कर अदा खैर तो आए परेशान थी हां अरे खैर तो आए काल तक का बुधाए न तो परेशान थी आओ अदा बाराम खान वारन हमलो करे बाबा साईं के जख्मी कर छड़ियो है जख्मी छा जल्दी क्यों देर न क्यों हाणे जो हाणे हलन खपे अदा तुहान ला असां ला गडू
अदा भा हुकुम ला जो वठा अदा हुकुम ला जो रेस अदा हुकुम ला जो रेस हुकुम ला जो अदा हुकुम ला जो हां सही मने आ सही अदा रेस जी जाए ते हाने वडो तू आही रेस असा तो सा गड आयूं जी तो जो हुकुम होंदो अदा साईं बाबा के मारे बाराम खान बड़ो जुल्म क्यों है अदा साईं जी तो जो हुकुम होंदो ये थींदो सुल्तान सखी मवान अज कन खोले बुधी छो जी बावल खान जो हुकुम होंदो उए थींदो हिन गोठ ते कंहिंखे पखी खे ताक़त न आहे जो पर हणे बाराम खान वारनि हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो आहे पंहिंजे बाबा साईं जो क़त्ल कयो आहे इनखे जेसी ताईं मां ख़तम न कंदुमि एतिरे ताईं सुख जो साह न खणी सघंदुमि अॼु बि बाबा साईं मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे हा अखियुनि जे अॻियां आहे पर सुल्तान तोखे हिन ॻोठ ते नज़र बि रखणी आहे छो जो दुश्मन केमल बि वार करे सघे थो हा करे सघे थो रेस कुछ राम कयो अदा दिलावर असांजे बाबे खे सरियाम क़त्ल कयो वियो ऐं उन खां पोइ बाराम खाननि जी हिम्मत असांजे घरनि में गिरी करे असांजो हीरो चोरी कयो वियो अञा चए थो त राम कर न दा न बिल्कुलु तूं ग़लति आहीं तूं नंढो ॿार आहीं तुंहिंजी बाछनि खे अञा खीर लॻाए आहे खीर जे अगरि ॻोठ वारो जे मूं रेस जो तव्हां साथ ॾिनो त बाराम खे सुबह खे सिज सां खट ते खणंदव हाणे मुंहिंजे अंदर में जेकी बाहि ॿरे थी उहा मूंखे वेहण कोन ॾींदी असां तव्हां सां गॾु रेस साईं असां तव्हां सां गॾु घबरायो न रेस घबराए न असां तोखां गॾु आहियूं रेस घबराए न असां तोखां गॾु आहियूं रेस घबराए न असां तोखां गॾु ठीकु आहे दादा जे तव्हांजी इहा सलाह आहे त घटि मूंखां बि कोन थींदी अचो त हलो